लाहौर हाई कोर्ट की तारीख़ में पहिरियों भेरो औरत जज चीफ जस्टिस के उहदे ते मुक़रर थी वई। जुडिशियल कमीशन हाई कोर्ट के जस्टिस आलिया नीलम के चीफ जस्टिस लाहौर बणाइण की मंजूरी ॾेई छॾी। पहिरियों भेरो चीफ जस्टिस की मुक़ररी 3 जजिस विच में वोटिंग ज़रिए थी। जस्टिस आलिया नीलम हाई कोर्ट की सीनियरिटी लिस्ट में 3 नंबर ते हुई। वज़ीर आज़म जो चौमासे में इम्कानी बोर की सूरत हाल की पान निगरानी करण जो फ़ैसिलो। NDMA के सूबाई हुकूमतन से सहकार की हिदायत। शहबाज शरीफ हंगामी सूरत हाल के मुंह ॾियण लाइ कमेटी बि जोड़े छॾी। दरियाहनि ऐं नदी नालनि जे भरपासे माण्हुनि खे अॻुवाट इतला ॾिनो वञे। वज़ीर आज़म जुलाई जे पहिरें ऐं ॿिए हफ़्ते में सावनी जी ज़ोरदार बरसातुनि जो इम्कान आहे। स्टार्स में ब्रीफिंग। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ताजिकिस्तान के 2 ॾींहनि जे दौरे ते दोशंबे पहुची वियो। सदारती महल पहुचण ते ताजिक सदर इमाम अली रहमान वज़ीर आज़म की आजिया कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के एजाज़ में गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। शहबाज शरीफ ताजिकिस्तान के सदर ऐं वज़ीर आज़म से मुलाकातूं कंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में अहम मुआहिदनि ऐं मफ़ाहिमती यादाश्तनि ते सहियूं थींदियूं। परॾेही तर्जमान मूजिब वज़ीर आज़म 3 खां 4 जुलाई ताईं ताजिकिस्तान की राजधानी आस्ताना में थींदड़ शंघाई सहकारी तंजीम की इजलास में शिरकत ऐं ख़िताब कंदो। सिंध सरकार पारां मंशियात जी स्मगलिंग की रोकथाम लाइ हाईवेज़ ते चौकियूं फ़ाल करण ऐं सूबाई दगन ते नयूं चौकियूं अॾण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर की सदारत हेठि एक्साइज़ नार्कोटिक्स कंट्रोल जो इजलास। शर्जील इनाम मेमूर जो चवणु आहे त चौकियुनि ते हर वक़्त एहलकार मुक़रर हूंदा जेके चेकिंग खे यकीनी बणाईंदा। चौकियुनि जो अॾावती कम जल्द शुरू कयो वञे। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इताद काउंसिल के मखसूस सीटुनि बाबत केस की ॿुधणी। मूं वटि 2002 ऐं 2018 जे मखसूस सीटुनि बाबत रिकॉर्डिंग आहे। मखतूम अली खान ॿुधायो त आईन मूजिब सीटूं आज़ाद उम्मीदवार के न सियासी जमायतुनि खे मिलंदियूं। सियासी जमायतूं तॾहिं मखसूस सीटुनि जे अहल हूंदियूं जॾहिं घटि में घटि हिक सीट खटी हुजे। अटॉर्नी जनरल मंसूर ओस्मान ऐवान जा दलील हिक सियासी जमायत के इलेक्शन कमीशन चूंडण मां कढी छॾियो। इलेक्शन कमीशन पाण आईन जी संगीन भञकड़ी कई। इलेक्शन कमीशन गैर आईनी कदम खयां त छा अदलिया जी ज़िम्मेवारी नाहे त उनखे दुरुस्त करे। जस्टिस अतर मिनल्ला जा रिमार्क्स ॿुधणी मुलतवी। तहरीक इंसाफ बानी सजा याफ्ता कैदी तौर जेल में आहे। PTI बानी के मुल्की आईनी कानून आलमी उसूलन तहत हक हासिल आहिनि। वफ़ाक़ी कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो गॾियल क़ौमुनि जे वर्किंग ग्रुप जे रिपोर्ट ते रद्द अमल। चयाईं PTI बानी जी गिरफ़्तारी ऐं ॿुधणी हेठि केस पाकिस्तान जो अंदरूनी मामिलो आहे। केतिरनि ई केसनि में PTI बानी के रिलीफ मुनसिफ़ाने ट्रायल जो ॾेख आहे। पाकिस्तान में अदालतुनि ज़रिए आईन ऐं कानून ते अमल थींदो आहे। आम चूंडनि में मरियम नवाज़ की कामयाबी खिलाफ इलेक्शन अपीलन ते इलेक्शन कमीशन के फॉर्म 45 की रिकॉर्ड पेश करण जो हुकुम। लाहौर हाई कोर्ट अपील ते ॿुधणी जुलाई के आखिरी हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर जे तक PP 159 ते मरियम नवाज़ की कामयाबी जो नोटिफिकेशन हकीकतुनि जी उबतड़ जारी कयो वियो। उनखे मुअतल कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार वज़ीर आला पंजाब जे वकील पारां अपील न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करण जी इस्तदा। हैदराबाद में सिंध प्रिजन स्टाफ ट्रेनिंग इंस्टीट्यूट में पासिंग आउट परेड तकरीब गॾियल तौर ते 347 कांस्टेबल्स पास आउट थिया ऐं 20 लेडी कांस्टेबल्स भी शामिल। बजट अचे त सभ खां पहिरियां कांस्टेबल्स ऐं अमले जी रहाइशगाह जो ख्याल रखियो वेंदो। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो तकरीब के खिताब। चयाईं सिंध हुकूमत के चवां थो त जेल पुलिस जूं पघारूं सिंध पुलिस जे बराबर कयूं वञनि। माज़ी में शायदि जेल में सहूलियतुनि जे हवाले सां तवजा न ॾिनी वई। ऐं जॾहिं कैदियुनि वटि वञा थो त उहे कुझु नथा ॿुधाइनि। MQM हिकु भेरो ॿीहर नफ़रत जी सियासत के हथी वरसाए रही आहे। मुल्क में कोटा सिस्टम की शुरुआत लियाकत अली खान कई हुई। पाकिस्तान ठहण खां पोइ बंगालियुनि खे नौकरियूं ॾियण लाइ कोटा सिस्टम रखियो वियो। 73 जे आईन में कोटा सिस्टम के कैरी ऑन कयो वियो। मुतहदा अॻवान शहीद भुट्टो बाबत गुमराह कंदड़ ॻाल्हियूं कयूं आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो नफ़रत जी सियासत जो सबक हिननि खे मुतहदा बानी पढ़ायो हो। MQM हकीकत में PSP वॾी अर्गमाल आहे। ख़ालिद मक़बूल गुडो आहे। वकार मेदी चयो आहे त पीपल्स पार्टी कराची मां टारगेट किलिंग ऐं बोरी बंद लाश मिलण जो सिलसिलो बंद करायो। मुतहदा कंहिंजे
डिटेक्शन ते ऐं पीपल्स पार्टी अवाम लाइ कम कंदी आहे। धरती टीवी जी रिपोर्ट नशर थियण ते सेक्रेटरी तालीम नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। तालीम खाते डायरेक्टर यार मोहम्मद बालादी खिलाफ सेक्रेटरी तालीम जाहिद अब्बासी खे इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। तालीम खाते कराची जे डायरेक्टर यार मोहम्मद बालादी खिलाफ जाली बर्तन, जाली तरक़ियुनि ऐं ॼम जी तारीख़ में फेरफार बाबति हुकुम ॾिनो आहे। खानपुर महर वेझो ॻोठ बलूदड़ी वासी अगवा थियल ॿिनि भाइरनि समेत 3 नौजवान 20 ॾींहनि खां धाड़ेलनि वटि यरगमाल बणियल। वारसनि मूजिबि धाड़ेल जावेद कबूल, ख़ालिद ऐं फरमान कबूल खे मशहूर टिकटॉकर बणिजी शिकारपुर घुराए अगवा कयो हो। ॾोहारियुनि मुखबी जे लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे।